सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ियल्लाहु तआला अन्हु जी मशहूर हदीस रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, ला यदखुलुल जन्नत मन कान फी क़ल्बिही मिस्क़ालु हब्बतिन मिन खरदलिन मिन किब्रिन। अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, उहो शख़्स जन्नत में दाख़िल न थींदो जंहिं शख़्स जे दिलि में राईअ जे ज़र्रे बराबर बि तकब्बुर हुजे, तकब्बुर वॾाई हुजे। जंहिं शख़्स जे दिलि में राईअ जे ज़र्रे बराबर बि, फरमाया उहो शख़्स जन्नत में दाख़िल न थींदो। सहाबा किराम अर्ज़ कयो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन्न रजुल युहिब्बु अन यकून सौबुहु हसनन व निआलु हसनन। फरमायो त बेशक इंसान पसंदि कंदो आहे त हुन जा कपिड़ा बि सुठा हुजनि, हर इंसान पसंदि कंदो आहे त हुन जो लिबास बहितरीनु हुजे। व निआलु हसनन, ऐं फरमायो इंसान इहा ॻाल्हि बि पसंदि कंदो आहे त हुन जी जुती बि बहितरीन क़िस्म जी हुजे, पेरनि में जेका जुती पातल आहे उहा बि भली हुजे, जिस्म ते जेको लिबास पातल आहे उहो बि बहितरीन हुजे। छा इहो तकब्बुर आहे? अल्लाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्न अल्लाह तआला जमीलुन युहिब्बुल जमाल। बेशक अल्लाह जी ज़ात ख़ूबसूरत आहे ऐं रब्बुल आलमीन ख़ूबसूरतीअ खे पसंदि फरमाईंदो आहे। अल्लाह त ख़ूबसूरत आहे, इंसान ख़ूबसूरत हुजे, इंसान जे अंदरि सफ़ाई सुथराई हुजे, उहा रब खे पसंदि आहे। अल किब्रु बतरुल हक़ व गमतुन नास। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकब्बुर जी तारीफ़ बयान फरमाई, फरमाए तकब्बुर इहो आहे त बतरुल हक़, इंसान खे हक़ ॻाल्हि ऐं सच ॻाल्हि सम्झ में अची वञे, उन जे बावजूद हक़ खे ठुकराए छॾे, इहो शख़्स सम्झो त मुतकब्बिर आहे। व गमतुन नास, ऐं फरमाए उहो शख़्स जेको भले बहितरीन लिबास पाए, भले बहितरीन जुती पाए, पर उहो बहितरीन लिबास ऐं बहितरीन जुती पाइण खां बाद में माण्हुनि खे पाण खां हक़ीर सम्झे, माण्हुनि खे पाण खां घटि सम्झे त ही माण्हू मूंखां घटि आहिनि, मां को मथां उछाइण वारो आहियां। फरमाए इहो शख़्स सम्झो त मुतकब्बिर आहे। त अल्लाह रब्बुल आलमीन खे ही ज़ाहिरी ख़ूबसूरती रखणु, लिबास जो भलो हुजणु, ख़ूबसूरत वज़ा कता करणु ऐं इंसान जी जुती भली हुजणु, अल्लाह रब्बुल आलमीन खे इहा ख़ूबसूरती पसंदि आहे। या बनी